पापा ना ओ यो सामो ॾिसे न फ़कीर हाँ इहो वेठो थी इन वटि तूं वञी पहुच तुंहिंजा बेड़ा पार न मां घर ॾे भाॼी वठी ॾियणी आहे। हक असीं अलस्त मलस्त फ़कीर आहियूं ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। हक अल्लाह जंगल में मंगल करण वारा फ़कीर। बाबा साईं सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम बचा। साईं मुझो नालो बस मां समझा तो पुट तुझी मजबूरी। तुझो नालो सजाद है। हाँ साईं बिल्कुल बिल्कुल। नौकरी जो मसलो अथई नौकरी नथी मिलई। हाँ साईं बिल्कुल इन जे लाइ तव्हां ॾे मां आयो हुउमि साईं। बिल्कुल मूंसां ॾाढो इहो मसलो आहे बेरोज़गार वेठो आहियां यकीन कयो पैसो पाई न आहे नौकरी काथां नथी मिले मां चयुमि तव्हां ॾे वञा तव्हांजो नालो ॿुधी करे आयो आहियां बाबा साईं। ऑफिसरनि जा चक्कर खाई खाई थकिजी पियो आहीं। ओ इहो ई साईं इहे सूरन वॾा साईं वॾा सूरन हेॾा हेॾा लेटर खणी थो वञा वरी मोटी थो अचां पना इहे हथ में खाली आहिनि। अरे पपन छा ते परेशान आहे? कहिड़ा सूरत पुछे यार ॾाढो परेशान आहे सम्झ में ॻाल्हि नथी अचे रोज़गार न आहे बेरोज़गार लॻो पियो आहे घर जो टिमजणो ख़तमु नथो थिए जेको दोस्त सॼण साथी कयां थो उहो निभागो दुश्मन थो निकिरे गॾु खाई पी करे नांग वांगुरु ॾंगिनि था छा कयां काॾे अरे तोसां वॾी मजबूरी आहे वॾियूं परेशानियूं ॿुधायूं थी तुंहिंजियूं परेशानियूं मिंट ख़तमु थी वेंदियूं। असांजे ॻोठ में फ़कीर आहे उन वटि पहुचे न बेड़ा पार अहिड़ो फ़कीर में करामत आहे जुतियुनि खे अगरि हिन पढ़ाई कई अथई उहे जुतियूं छो न थी वियूं। न बाबा तूं हल न फ़कीर ते बेड़ा ई यार पार पोइ मूंखे वठी हल ॻोठ बसि तोसां भलाई कयूं था परेशान हल मां फ़कीर सां मिलाए अच। हाणे ॻाल्हि ॿुध पपा न ओ इहो साम्हूं ॾिसे न फ़कीर हाँ इहो वेठो थी इन वटि तूं वञी पहुच तुंहिंजा बेड़ा पार न मां घर ॾे भाॼी वठी ॾियणी आहे मां हलाए थो सही आहे। मौला ख़ुशि रख दे। अल्लाह फ़कीर बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बचा। फकीर खां थोरो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। असीं अलस्त मलस्त फ़कीर आहियूं ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। छा ॻाल्हि आहे बचा? फ़कीर साईं ॾाढो परेशान आहियां घर में टिमजणो ख़तमु नथो थिए न औलाद थी चवणु वठे न को ॿार बचो चवण थो वठे न रोज़गार आहे बसि ॾाढो परेशान आहे। समझा तो पुट तुझा दोस्त भी काफी तुझे खिलाफ आहिनि। हाँ साईं बिल्कुलु सचो आहे। हथ दे बाबा सजो हथ दे। असीं अलस्त मलस्त फ़कीर आहियूं ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। साफ़ नज़र तो अचे पुट तुझे पोयां वॾी गैंग पियल आहे आयल भी तुझा दोस्त सचो आहे बाबा वॾे में वॾो तुझो दुश्मन शमशाद नाले आहे कद जो भी ढिगड़ो लगे तो ओ इहो थी बाबा इहो ई थी बाबा। ॿ टे ॿिया भी तुझा मुखालिफ़ आहिनि जेके इर्द गिर्द मूंखे नज़र था अचनि पर को मसलो कोन्हे तुझा सॼा मसला हल थी वेंदा। को मसलो न आहे पुट वञ वञी पंहिंजे घर जी मिटी खणी आ सब मसला तुझा हल। हक बाबा हक हक असीं अलस्त मलस्त फ़कीर आहियूं ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। ज़ोर ॾे ओड़े लूसी बाक़ी तव्हां छा जी पघार था वठो हिम्मत कयो। हक अल्लाह हक बाबा बिस्मिल्लाह बाबा अची बाबा पुट हे मिट्टी बाबा हथ सिधो कर सजो। असीं अलस्त मलस्त फ़कीर आहियूं ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। बचा हिन मिटीअ मां साफ़ नज़र अचे थो त तुंहिंजो जेको वॾो पुट आहे तोसां सही न आहे ऐं जेका तुंहिंजी घरवारी आहे उन जो कंहिं पाड़े वारे सां चकर आहे छो जो असां अलस्त मलस्त फ़कीर आहियूं। तुंहिंजी ॿेड़ी बुॾल आहे हिन मिटीअ मौजूद तुंहिंजी क़िस्मत चमकण वारी न आहे बचा। वञ पहिरियों पंहिंजे घर जो माहौल सिधो कर पोइ फ़कीर वटि अच। फ़कीर साईं भला इहो कीअं ख़बर पए मिट्टीअ मां तूं बाबा मां मिट्टी ॾिसी सम्झी वेंदो आहियां जंहिं घर जी मिट्टी हूंदी आहे न उन घर जा सॼा प्रकार मुंहिंजी अखियुनि जे अॻियां ईंदा आहिनि। हाँ बा हा भाउ ॻाल्हि हीअं आहे फ़कीर साईं मुंहिंजो घर अञा अॻिते हुयो विच में तुंहिंजो घर अची वियो हे तुंहिंजे घर जी मिट्टी मां खणी आयो। उथो ॻाल्हि थी अरे वठो
ए जाई मुंहिंजे घर जी मिटी खणी आयो मां पंहिंजे घरों त थी अचां आस्थाने ते वेझो वेझो न हा बाबा हट हट, हट, हट। उहे सॼणनि जे बदिरां दुश्मन था निकिरनि। कचहरी थी बिल्कुलु सचो आहे भाउ। शमशाद नाले तुंहिंजो दोस्त आहे जेको तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन आहे अॻु बाबा